गुस्सो भी लाज़िम आ, गुस्सो भी लाज़िम आ, पर न गुस्से के पीअण भी सुन्नत रसूल आ। गुस्सो भी लाज़िम आ, पर न गुस्से के पीअण भी हैदर करार इब्न अबू तालिब जन जी पैरवी आ। या अली हैदर करार कंहिं बाज़ार खां गुज़रण वक़्त यज़ीद साम्हूं आयो। यज़ीद किन ॻाल्हियुनि में मुक़ाबिलो साईं जन सां न करे सघियो त साईं जन जे चेहरे ते गंदगी जी उछला ॾिनई। यादि रखो हे इंसान, साईं जन तलवार में हथ विधो। ख़ुदा जो कसम तलवार खां हथ आयल वापसि थी वियो। छो? मुंहिंजी गंदगी साफ़ थी वेंदी, पर खून ॾींहुं क़यामत ताणी साफ़ न थींदो। मौला अली हैदर करार इब्न अबू तालिब जन जे चेहरे मुबारक ते लॻल गंदगी साईं जन उन यज़ीद खे बि माफ़ कई आहे। उन गुस्से जे वक़्त में बि ख़ुदा जो कसम हैदर करार पाण खे क़ाबू कयो आहे, पाण खे संभालियो आहे। यादि रखो हे इंसान, तव्हां त पाणी जे शिंडकनि ते बि तव्हां इंसाननि जा खून करे वेहंदा आहियो। तव्हां उहे इंसान मौला अली जे चेहरे मुबारक ते यज़ीद गंदगी बि आई त फिर बि या अली जन सबर मां कमु वरितो। यादि रखो, गुस्सो शैतान इब्लीस जे तरफ़ खां ईंदो आहे। गुस्सो हिकु ख़ुदि बाहि आहे, जेको शैतान ख़ुदि बाहि मां पैदा थियल आहे। जहिड़े वक़्तु इंसान में अंदरि दाख़िल थींदो आहे त ख़ुदा जो कसम इंसान खे गरम करे छॾींदो आहे। इन गुस्से जे वक़्त में ज़्यादा तौरु उन जाइ तां निकिरी वेंदा कयो जंहिं जाइ तां तव्हांखे गुस्सो मिलियो आहे। हमेशह गुस्सो उन जाइ ते ई ईंदो आहे जिते शैतान इब्लीस काथे ग़लति क़दम खणाईंदो आहे। यादि रखो हे इंसानो, अल्लाह रब्ज़ुल जलाल वल इकराम इन वक़्त में तोॾे ई निगाह कंदो आहे त इन इंसान जो सबर थिए त मां उन इंसान जो पलांद मां रब शुरू कयां। ख़ुदा जो कसम सबर में एॾी ताक़त आहे जो सबर पंहिंजे सवार खे हेठि किरण न ॾींदो आहे। यादि रखो, सबर खे मज़ाक़ न सम्झ। सबर करे में तोखां बाद में तुंहिंजे सबर जे सदके रब जो इंसाफ़ नाज़िल थींदो। यादि रखो, सबर हिकु वॾी ताक़त थो रखे। सबर करण वारा ई हमेशह बाद में ख़ुशियुनि जा नारा आया आहिनि। उहे नारा अल्हम्दुलिल्लाह या रब्बी सां, अल्हम्दुलिल्लाह या रब्बी सां। अगरि गुस्से जे वक़्त में तूं ग़लति क़दम बि खणी वेंदे, तोसां गॾु तुंहिंजे घर जा भाती परेशान थींदा, तुंहिंजा वॾा परेशान थींदा, उन्हनि जी आॾो बि निवड़त कंदा। ख़ुदा जो कसम जिन खे सलाम बि करणु पसंदि कोन कनि। यादि रखो हे इंसानो, गुस्से जे वक़्त में तव्हां खां उहे इंसान परे थी वेंदा जेके तव्हांखे दावा सां चवंदा आहिनि तोसां हर हाल में गॾु आहियूं, तुंहिंजे हर ॾुखे वक़्त में गॾु आहियूं। उन वक़्त में इहे इंसान बि नज़र न ईंदव। उन वक़्त में तव्हांजी ख़बर ॿुधी करे बि तव्हां खां ग़ाइबु थी वेंदा। यादि रखो, गुस्से जे वक़्त में हमेशह पंहिंजो पाण खे थधो रखंदा कयो। इहो बि हिकु वॾो इम्तिहान आहे। यादि रख, ये वक़्त बि गुज़र जाएगा। गुस्सो हमेशह इंसान जे मथां 1 घंटो 34 सेकंड हलंदो आहे। ख़ुदा जो कसम उहो बि वॾो गुस्सो, जंहिं गुस्से में दिलि चवंदी आहे खून कयां।